हवेली मां निकरंदो हो ये लगंदो हो जणो दिल पर मोहम्मद पान निकरी आयो आ। सूरत सुहणी सीरत सुहणी कद सिरापा सुनो इखलाक आला किरदार भलो उथण निरालो वेहण निरालो गाल्हाइण निरालो सखावत करे त सखियुनि जो सरदार इल्म ज़ाहिर करे त आलिमन जो उस्ताद जे हुस्न ॾिसो त हुसैन हसीनन जो सरदार जे हलण ॾिसो त इमाम हुसैन जो हलण बेमिसाल जे निहारे त निहारण बेमिसाल जे अचे त अचण बेमिसाल जे वञे त वञण बेमिसाल जे मुर्गे त हुसैन सोने जो मुर्गण बेमिसाल। सुभान अल्लाह। जेरी मल मिठे आवाज सा कुरान पढ़ंदो आ जेरी मल इमाम हुसैन जे ज़बान मां कुरान जी तिलावत जो आवाज निकरंदो आ त उड़ा मंदड़ पखी पीही वञने मानू हलंदड़ रुकजी वञने जेको इमाम हुसैन जो कुरान ॿुधे उन जे अखियुनि में लुड़कट मी पवने। एॾो मिठो आवाज़ दुनिया में कंहिंजो न हुयो या त संदन नाना जो या बाबा जो या त सोने हुसैन जो आवाज़ बेमिसाल है। हुसैन तू जो हुसैन मुझो हुसैन रब जो हुसैन सब जो हुसैन रब जो हुसैन सब जो आजाद आला सिफात बाला चौजात आला सिफात बाला हु बादशाह आ अजम अरब जो हु बादशाह अजम अरब हुसैन तू जो हुसैन मुझो हुसैन रब जो हुसैन सब जो। सुभान अल्लाह। को अहले तशय्यु इए न चवंदो त हुसैन असांजो आ को अहले तसन्नुन इए न चवंदो हुसैन मुंहिंजो आ को अहले हदीस इए न चवंदो हुसैन मुंहिंजो आ। खुदा जो कसम हुसैन सारी इंसान ज़ात जो आ। सुभान अल्लाह। अज हिंदुस्तान वारा हिंदू गैर मुस्लिम उहे था चवन हुसैन असांजो आ सिख था चवन हुसैन असांजो आ ईसाई था चवन हुसैन असांजो आ यहूदी था चवन हुसैन असांजो आ छो त उन जो किरदार उन जी तालीम उन जी हिम्मत उन जो अज़्म उन जो हौसलो अहिड़ो आ जो हुसैन के मज़हब जो के कौम जो के कबीले जो नाहे हुसैन इंसान ज़ात जो इमाम चयो नबी साईं हुसैन मिन्नी। मदीने जी गली में सोना हबीब अचन पिया नंढड़ो शहजादो हुसैन अॻियों आयो सरकार गोद में वरतो भाकुर पातो सीने सां लातो फरमायो हुसैन मिन्नी हुसैन मुमा है मां हुसैन मंझाया। सुभान अल्लाह। चयो नबी सईं हुसैन मिन्नी उनियता सिर घोर सबको सुन्नी। सुभान अल्लाह। चयो नबी सईं हुसैन मिन्नी उनियता सिर घोर सबको सुन्नी। हुसैन अजहर हुसैन अतहर हुसैन अख्तर नबी नसब जो हुसैन तू जो हुसैन मुझो
हुसैन सब जो हुसैन रब जो हुसैन दिलदार मुस्तफा जो सुभान अल्लाह हुसैन बगदार मुर्तजा जो हुसैन दिलदार मुस्तफा जो हुसैन वो अखियुन ठार फातिमा जो वो असरदार जन्नतुन जो वो पगदार पंहिंजे अब जो हुसैन तू जो हुसैन मुझो हुसैन तू जो हुसैन मुझो हुसैन रब जो हुसैन सब हुसैन जी जंहिं कई गुलामी सुभान अल्लाह दिल ठरी या न ठरी अल्लाह मोरे वारा हुसैन जी जंहिं कई गुलामी थिए सॼो जग संदसि सलामी सदा सनागर ही कर मुला संदन समूरे हसब नसब जो हुसैन रब जो हुसैन सब जो हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन तुझो हुसैन मुझो सुभान अल्लाह मुझे आका मदीने वारे ताजदार पंहिंजे ज़बाने नबूअत सां मुझे आका हुसैन जी वाखाण कीअं बयान फरमाई आहे उन जी अज़मत कीअं बयान कई आहे मिठा ही रिवायत आहे मुस्नदुल बज़ार में इमाम बज़ार रिवायत आंदी आहे हज़रत सय्यदना अबू हुरैरा रावी अखज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बियदी फंतलकना इला सूक बनी कैनुका मदीने में हिकिड़ी बाज़ार हुई जंहिंजो नालो सूक बनी कैनुका हज़रत अबू हुरैरा तो चए हिकिड़े ॾींहुं मदीने वारे साईं मुंहिंजे हथ में हथ वरितो फरमाए अबू हुरैरा हल त हलूं मूं चयो या रसूलल्लाह इहो त मुंहिंजो भाॻ आहे मुस्तफा जो हथ हथ में हुजे हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलन में गुलाब ना है ओ जाने जाना ओ शाह शाह जगन में तू जो सही जवाब ना फंतलकना इला सूक बनी कैनुका फलम्मा रजना दखल अल मस्जिद जने सूक बनी कैनुका खां थी मोटियासीं वापसी में हुजूर मस्जिद में दाखिल थिया फजलस हुजूर वेठा ओचितो नंढड़ो शहजादो हुसैन ड्रोड़ंदो आयो हुसैन ड्रोड़ंदो आयो मदीने वारे साईं फरमायो आइन लुका पुटड़ो किथे आ बचड़ो किथे आ हुसैन आयो फजाअल हुसैन यमशी हत्ता सकत फी हिजरी हुसैन खेडंदो खेडंदो हलंदो आयो अचे बिनी जानन जे सरदार जे झोलीअ में वेही रहियो हाय 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 मुस्तफा जी झोली इमामुल अंबिया जी झोली ऐं सोने नबी जा पाक हथ मदीने वारे साईं जी शफ़क़त वारी आगोश हाय 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 कंहिंखे उहा आगोश ईअं न मिली हूंदी जीअं इमाम हुसैन खे रब इहा आगोश नसीब पोइ हजरत इमाम हुसैन मदीने वारे साईं जे झोली मुबारक में वेही रहियो फजल असाबहु फी लिहयत रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
पंजे आंगुरनि मुबारकनि के सोने नबी जी सुहारी मुबारक ते फेराए पियो शफ़क़त मदीने वारा साईं पंजे बच्चे सां कनि पिया फफ़तह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फमहु फअदखल फाहु फी मदीने वारे साईं पंजी ज़बान मुबारक कढी इमाम हुसैन जे वात में चूसाइण शुरू हुजूर जी नज़र मैदान करबला ते हुई या ज़बान एकड़े ॾियाड़े खुश्क थियणी आ उन जे करे प्यासी बणजणी आ अज मदीने वारा साईं पंजी गोद में वेहारे इमाम हुसैन के पंजी ज़बान चूसाइन पिया ओ मुझे लजपाल नबी दुआ जा हथ खया अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहु फअहिब्बहु ए मुझा अल्लाह मां हुसैन सा मोहब्बत रखा तो मालिक तू भी हिन सा मोहब्बत मुझा मौला मुझी हुसैन सा मोहब्बत आ ओ मुझा रब करीम तू भी हुसैन सा मोहब्बत रख वअहिब्ब मन युहिब्बुहु मुझा मौला उन्हें सां बि तू मोहब्बत रख जाए जेको मुझे हुसैन सा मोहब्बत रखे पुट तवज्जो चाहींदुसि छा मदीने वारे साईं जी दुआ अल्लाह वटि क़बूल आ सोने नबी जी दुआ रब वटि यकीनन कबूल आ हुजूर जन दुआ घुरन था मौला जेको मुझे हुसैन सा मोहब्बत रखे मालिक तू उन्हें सा मोहब्बत रख जा मदीने वारे जी दुआ कबूल आ न यकीन जान जाए जंहिंजी हुसैन सा मोहब्बत आ इहो अल्लाह जो महबूब बणजी वेंदो मोरे वारा अगर अल्लाह जो महबूब बनजण थो चाहीं अल्लाह वटि प्यारो बनजण थो चाहीं अल्लाह वटि कुर्ब विलायत दोस्ती जो दर्जो हासिल करण थो चाहीं त रस्तो हिकिड़ो थई इमाम हुसैन सा मोहब्बत रख इमाम हुसैन सा प्यार रख उन सा दिल जी तार जोड़े छॾ तू मदीने वारे मीर जे दुआ जो मिस्ताक बनजी वेंदे अल्लाह पाण तो सा मोहब्बत रखंदो अज हेड़ी गर्मी में काढ़े में पघर वहाए तू हिन महफिल में चे वेठो ही त इहा बिकड़ी मोहब्बत आ जेका तोखे वठी आई हां को चुरे नथो को उथे नथो को डरे नथो वेठायो मोहब्बत सां या ताके मोहब्बत वेहारियूं वेठी है या मुझी मोहब्बत में कोन आया हो के पीर फकीर जी मोहब्बत में न तवा के जो इमाम हुसैन जी मोहब्बत में हारियो सुभान अल्लाह वो मिठा जे कदे तवा के आका हुसैन सा मोहब्बत आ त ता के मुबारक आ तवा अल्लाह वट प्यारा बनजी रब जा महबूब बनजी वेंदो पर अल्लाह करे शल इने मोहब्बत में जियूं इने मोहब्बत में रब शल मौत नसीब मां बटे डी अग में मुखे एकड़ी वीडियो क्लिप के मोकलिया एकड़ो मुल्लो वड्डो पकड़ बदल दस दाढ़ी भी वडी थस तकरीर तो करे चेतो तो यजीद हक जो इमाम आ यजीद हक ते आ चो अस्तगफिरुल्लाह चो माअल्लाह उन्हें खबीस जा लफ्ज माहे मिंबर मुस्तफा ते वेही हकीकत तो ताके बुधाया अगर तान के शक हुंदो वा वीडियो क्लिप मा देखारण जे ला तैयार आया वो खबीस तो चवे मुल्लो बड़ी दाढ़ी वारो वडे पटके वारो आ पान के पीरे तरीके से सदाए तो वो मुल्लो चे तो त यजीद जो जेको पायखानो आ न इहो भिनन सैयदन का भलो आ चो अस्तगफिरुल्लाह चो माअल्लाह मिठा है दौर अची वियो आ एड़ा पलीत मिंबरन ते वेठा न जो सवे मानू वेठा चंदा वाह 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 सुभान अल्लाह हिन त पंजो तक बेड़ो बोड़ियो पंजो तक कारो मोह कयई पर खल्क खुदा जे के खारे रहियो आ ये त मुसलमान है न जे क्यों वाह वाह ता वेठा चवन ये भी कलमे पढ़ण वारा हन भाईरो ईमान हथ खस लगी वैया थारेल ईमान फुरण वारा अची विया हन के असहाबन जे शान में भौंकन था के नबी जे बच्चन जे शान में भौंकन था एकड़ो मुल्लो टे मुठियूं डाढ़ी थस वडो पगड़ बदियूं वेठो आ वो चे तो त
अबू बकर का अमीरुल मोमिनीना, उमर अमीरुल मोमिनीना, खलीफतुल मुस्लिमीना, उस्मान जिन्नूरैन अमीरुल मोमिनीना, अली छा जो खलीफो, अली छा जो खलीफो राशिदा। सदाए पाण के मुसलमान तो अली जे खिलाफत जो इनकार आ, इमाम हुसैन जे इमामत जे इनकार करण वारा। ए मोरे वारो पंजे ईमान के मजबूत कजो, पंजे अकीदे के मजबूत कजो। ही ताज मस्जिद अहले सुन्नत जो किलो आ। हिन मिंबर ता जेके ताके अकीदा बुधाया था वजन, एतकाद जेको समझायो तो वने, खुदा जे वास्ते इन एतकाद ते चंबड़ी पइजो। सुभान अल्लाह। अज भी हिन मस्जिद फजान में हजरत नाले मिठे रहमतुल्लाह अलैह जे मिठड़े आवाज जी गूंज आ। सुभान अल्लाह। साईं वडे मोहम्मद उस्मान सोने जे खुतबन जी गूंज आ। हजरत साईं गुल मोहम्मद जीद मजदहू के अल्लाह ताला सेहत आफियत दे, अल्लाह सेहत से उन जो साये दराज फरमाए। उनन जो मेहनतूं आहिन, ही मरकज तवा जे अकीदन जो मुहाफिजा, ही मरकज तवा जे लाए ईमान अमल सालिह जो राबरी रहनुमाई दियण जो ही मिंबर आ। ही दग न छड़जो, ही पंध न छड़जो, ही अकीदो न छड़जो। हितों बाहर निकरो न, गली में ही तवा के कई गालियों बुधण में ईंदियूं, कई अकीदा कई नजरिया ताके बुधण में ईंदा। न बे पासे दे लौणो नाहे वराइणो। असां जो इमाम आ त मौला अली आ, असां जो अगवान असां जो सरवान आ त करबला वारो इमाम हुसैन। सुभान अल्लाह। जेके इमाम हुसैन जा मुरीद आयो, जेके इमाम हुसैन जा मुरीद आयो से हथड़ो तो मथे गणो। अल्लाह। हुसैन साबिर, हुसैन शाकिर, हुसैन हक जो इमाम आहे। हुसैन अजमल, हुसैन अकमल, हुसैन आली मकाम आए। हुसैन आबिद, हुसैन जाहिद, हुसैन साजिद, हुसैन कायद। वो शरीयत, वो तरीकत, वो ई नबवी निजाम आए। हुसैन शाकिर, हुसैन हक जो इमाम आहे। मिठा असां जो ईमान, असां जो अकीदो गैर मुतज़लज़ल, पक्को पुख्तो। जी जवाब दो, पक्को पुख्तो। इहो ई अकीदो आ जेको असां जे सिंध जे उलमा जो, जमी अहले सुन्नत जो, अरब अजम जा उलमा मशाइख बुजुर्ग, उन्हनि जो इहो ई सुन्नियत वारो अकीदो आ जेको अॼु तुंहिंजे साम्हूं हिन ताज मस्जिद जे मिंबर तां बयान कयो पियो वञे। ओ मिठा इन अकीदे के मजबूत चंबड़ी हल जाए तो के लहर न लोडींदी, हिते हुते रब तो के ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। रहबर मुझो आका हुसैन बिने अली आहे। मुझो रहबर मुझो आका हुसैन बिने अली आहे। दुनिया आखिरत में मूं
अफई हिकड़ी ज़बान चुप न हुजे ऐलान कयो त असांजो आका केरु आहे असांजो रहबर रहनुमा केरु आहे हथ लोॾे च मुंहिंजो रहबर मुंहिंजो आका हुसैन बि ने लिया है दुनिया ई आखिरत में मूं संदन दामन झलिया है मुझो रबर मुझो आका हुसैन बने लिया है दिनाई दीन जे खातिर अली असगर अली अकबर अली असगर अली अकबर अखियुनि जे ठार कासिम खे शहादत वही मिली आहे मुझो रहबर जो आका हुसैन बिन अली आहे मुझो रहबर जो आका फना फितनो यजीदी थियो शिमिर जो शर वियो लटजी शिमिर जो शर वियो लटजी हुसैनी राज कायम अल्लाह हुसैनी राज कायम चौ हुसैनी राज कायम वियो मुनकिर जलिया है हुसैनी राज कायम वियो मुनकिर जलिया है मुझो रहबर जो आका हुसैन बने लिया है मुझो रबर मुझो ईमान ईकान मोहब्बत इब्न हैदर जी मुझो ईमान दुनिया जा दर छॾे वरती हुसैनी मूंगली आहे मुझो रहबर पर मुझो आका हुसैन बने लिया है मुझो रबर मुझो आका अल्लाह अल्लाह सोने हुसैन जी रहबरी रहनुमाई हुसैन जो रस्तो असांजे लाइ काफ़ी आहे जेको हुसैन मैदान करबला में सबक ॾिनो जेड़ी तरह हुसैन कुरान सेखारियो ईमान सेखारियो ईकान सेखारियो पाक नबी जे घराणे पर्दो सेखारियो नमाज पढ़ण सेखारी तिलावत सेखारी असांजे लाइ मुर्शिद हुसैन काफ़ी हजार हीला करे हजार दलील दलाइल खणी अचे चो तू भी धूड़ में तुझा दलील भी धूड़ में मुझे ला हुसैन रहबर कर अल्लाह जो शुक्र असां गैरतमंद सुन्नी आहियूं चो असां गैरतमंद सुन्नी आहियूं असांखे ॿिए कंहिंजे ॾिसण जी ज़रूरत ई कान्हे का जी अज इन गैरत जे नाते हिकिड़ो वाइदो तव्हां खां वठंदुसि जी हितां उथी वरी मातमी पिड़ में त कोन वेंदो जेके गैरतमंद सुन्नी आहिनि उहे हथ मथे खणनि अल्लाह अल्लाह जे घर में पक्को पुख्तो वाइदो आहे हाँ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या इमाम तबरानी रिवायत आंदी आ हिन हदीस के रिवायत करने वाली मोमिनन जी मां नबी जी रानी अबू बकर सिद्दीक जी न्याणी अम्मा आयशा सिद्दीका साइन रजी अल्लाह ताला अन्हा थी रिवायत करे कालत दखल अल हुसैन इब्न अली रजी अल्लाह अन्हु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व हुवा यूहा इलैहि हिकड़े डी मदीने वारा साईं बैठा हुजन जिब्रील पंजो हथ हिया ड्रिगो कयो हथ में मुठ मिट्टी जी भरियल हुयसि फअताहु तुरबतिन बैदा सब्ज रंग जी चमकेली चमकंदड़ मिट्टी जिब्रील जी मुठ भरियल हुई उहा मिट्टी हुजूर जे तरीअ ते रखई मुस्तफा जे हथ में ॾिनई या रसूल अल्लाह हीअ उहा मिट्टी आ जे मिट्टीअ में हे तुंहिंजे कुल्हनि जो सवार हुसैन शहीद कयो वेंदो जेडी मल हुजूर जन के जिब्रील या खबर ॾिनी आ या मिट्टी ॾिनी आ जिब्रील चयो हाज़िल अर्द युक़तल इब्नुक हाज़ा या रसूल अल्लाह हीअ मिट्टी आ करबला जी जे मिट्टीअ ते तव्हांजे कुल्हनि जो सवार शहीद कयो वेंदो व इस्मुहा अतफ उन धरती जो नालो तफ जी जमीन आ यानी करबला जी जमीन आ फलम्मा ज़हब जिब्रील अलैहि सलाम मिन इंद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खरज रसूलुल्लाह व तुरबतु फी यदिही यबकी अमा आयशा जी फरमाए त जिब्रील त या गाल बुझाए मोटी वियो आसमानन दे पर हुजूर वा मिट्टी खणी निकता हुजूर जे हथ में मिट्टी भी हुई ऐं अखियुनि में लुड़क हुया हुजूर रोंदा निकता सामो मां आयसि अम्मा आयशा थी फरमाए त जेॾीमहिल मां आयसि त हुजूर मूंखे ॾिसी ऐं फरमायो त या आयशत इन जिब्रील अलैहि सलाम अखबरनी अन अल हुसैन इब्नी मक़तूलन फी अर्द तफ ए आयशा गाल बुधई हींअर मूंखे जिब्रील बाख़बर कयो आहे त मुंहिंजो ही बच्चो करबला जे मैदान में शहीद कयो वेंदो हीअ जिब्रील मिट्टी ॾिनी आहे ईअं चई अम्मा आयशा थी फरमाए त हुजूर जे अखियुनि मां लुड़क वहनि ज़ार ज़ार हुजूर रोअनि पिया मालूम थियो त ग़मे हुसैन में रोअण या मदीने वारे मीर जी सुन्नत लुड़क हारण या बिदत नाहे नाजायज नाहे मनो नाहे लुड़क अखियुनि में अचन गम में लुड़क ट्रिमन गम में इमाम हुसैन जे विछोड़े जी जुदाई में अगर अखियूं आलियूं थी पवन या मदीने वारे साईं जी सुन्नत अम्मा आयशा सिद्दीका साईं सां हुजूरन सॼो वाक़ियो शहादत जो बयान कयो मालूम थियो त वाक़ियो शहादत जो बयान करण हज़रत नबी करीम जी सुन्नत आ ॿुधण अम्मा आयशा सिद्दीका जी ऐं पोइ अम्मा आयशा सिद्दीका फरमाए थी त ॻाल्हि ऐसी ताईं दंग न थी हुजूर ॿाहिरि निकिता काशाने नबूवत खां पंहिंजे हवेली पाक खां मदीने वारा साईं ॿाहिरि निकिता सुम खरज इला असहाबिही पंहिंजे असहाबनि ॾे ॿाहिरि निकिता फीहिम अलीयुन व अबू बकरिन व उमर व हुज़ैफत व अम्मार व अबू ज़र्रिन रज़ी अल्लाहु अन्हुम व हुवा यबकी हुजूर ॿाहिरि निकिता त दरवाज़े ते इंतज़ार में अबू बकर बीठो मौला अली शेर जली बीठो ॿाहिरों दरवाज़े ते
हजरत अम्मार बिन यासिर बीठो, हुज़ैफा बिन उल यमान बीठो, हजरत अबू ज़र ग़िफ़ारी बीठो। जेॾीमहिल हुज़ूर निकिता उहा मुठ मिट्टीअ वारी खणी ॿाहिरि आया त सहाबा किराम खे फरमाइनि था त अली ॿुधुई, अबू बकर ॿुधुई, ही मुंहिंजो बच्चो हुसैन मूंखां बाद में शहीद कयो वेंदो। हुज़ूर रोअन बि पिया ऐं इहो वाक़ियो शहादत जो पंहिंजे जलीलुल क़दर सहाबा किराम खे ॿुधाइनि पिया। जॾहिं असहाबनि इहा ॻाल्हि ॿुधी त असहाबनि जे अखियुनि में बि लुड़क अची मालूम थियो त ग़मे हुसैन में रोअण मदीने वारे साईं जी बि सुन्नत आहे, त हुज़ूर जे सहाबा जी बि सुन्नत आहे, मोमिननि जी माउ बीबी आयशा सिद्दीक़ा जी बि सुन्नत आहे। मिठा जेकॾहिं मन हुआ त पिटके खां पार कढण, सीना को बि करण, कारा कपड़ा पाइण, गिटा कुटण, जाहिलियत वारियूं रड़ियूं करण। मदीने वारे साईं फरमायो त मन शक्कल जुयूब व ज़रबल खुदूद व दाब दावल जाहिलियत फलैस मिन्ना। दुख जे वक्त में जेको कपड़ा फाड़े, सीनो कुटे, गिटा कुटे, जाहिलियत वारियूं रड़ियूं करे, इहो मुंहिंजो उम्मती नाहे। इन पिटके खां अल्लाह जे नबी रोकियो आहे। बाक़ी जे ग़मे हुसैन में अखियूं आलियूं थी वञनि, इहा ख़ुदि मदीने जी सहाबा जी सुन्नत आहे, लजपाल नबी जी सुन्नत। उहो कहिड़ो मोमिन हूंदो जंहिंखे ग़मे हुसैन में लुड़क न आयो हूंदो? उहा कहिड़ी दिलि हूंदी? इहो कहिड़ो कठोर माण्हू हूंदो जंहिं कलमो नबी जो पढ़ियो आहे ऐं इमाम हुसैन जे ग़म में उनजी अखि आली नथी हुजे। मिठा जेकॾहिं तुंहिंजी अखि आली नथी आहे, जेकॾहिं तोखे को लुड़क न आयो आहे, त सम्झ तुंहिंजी दिलि पत्थर बणिजी वई आहे, तुंहिंजी दिलि सख़्त बणिजी वई आहे। जेकॾहिं न त ग़मे हुसैन में अखियुनि जो आलो थियण, लुड़कनि जो टिमी पवण, इहा सुन्नत मुस्तफ़ा आहे। लखे गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वेंदी आहे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। जरा दिलियूं हाज़िर कयो त मां इमाम हुसैन जे ग़म जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। तवज्जो मूड़े कयो, पंहिंजी चुरपुर बिल्कुलु छॾियो, तवज्जो सां ॿुधो मुंहिंजे सुहिणे नबी जे बच्चनि सां छा गुज़रियो। तारीख़ अल बिदाया वन निहाया, हाफ़िज़ इब्न कसीर, जिल्द 11 सुफ़ो नंबर 560। इहा रिवायत तबरी वारे बांधी आहे, इब्न असीर बांधी आहे त जेॾीमहिल मैदान करबला में इमाम हुसैन शहीद थी विया, बचड़ा कुर्बान थी विया ऐं शाम ग़रीबा करबला में गुज़री वई। उहा राति क़यामत ख़ेज़ राति गुज़री वई। जॾहिं ॿियो ॾिहाड़ो थियो त यज़ीदियुनि छा कयो जो नबी जे घराणे खे क़ैदी बणायो वियो। सैयदा ज़ैनब साइण खे क़ैदियाणी कयो वियो, इमाम ज़ैनुल आबिदीन खे क़ैदी बणायो वियो। उमर बिन साद जेको कमांडिंग पियो करे, व अम्मा बक़ियतु अहलिही व निसाउहु व हरमुहु फ़इन्न उमर इब्न साद वक्कल बिहिम मन यहरुसुहुम। उन्हनि ते पहरेदार चौकीदार उमर बिन साद मुक़रर कया, नबी जे बच्चनि खे क़ैदी बणाए, ज़ंजीरनि में ॿधी क़ैदी करे ऐं पोइ वक्कल बिहिम मन यहरुसुहुम, कुछ सिपाही मुक़रर कई जेके उन ते पहरेदार थियनि। व यकलहुम फरकबूहुम अलर रवाहिल फिल हवादिज, जीअं कैदियुनि खे बिना संजन जे सुवारियुनि ते चाढ़बो आहे, ईअं नबी जे बच्चनि खे बि कैदी बणाए हूदजनि में उठनि जे पुठियुनि ते विहारियो वियो।
फलम्मा मर्रू बिमकानिल मारिकते पो जेडी मल यो काफलो मार के जंग वारे मकान का गुजरियो जिते इमाम हुसैन कल शहीद थियो जेडी मल उतो अचे गुजरिया रौल हुसैन व असहाबहू मुजल्लदीन उन वक्त में ॾिठूं तो उन जा जिस्म करबला जे मिट्टीअ में बेगोरो कफन पियल हुया इमाम हुसैन जो जिस्म इमाम अली अकबर जो जिस्म इमाम अली असगर जो जिस्म उन्हनि ते को कफन न हुयो करबला जी मिट्टीअ में खून में रत में उहे जिस्म जेॾी महिल हुनालिक बकतहुन निसाअ वसरखन वनदबत ज़ैनब अखाहल हुसैन व अहलहा फकालत वहिय तबकी जेॾी महिल सैयदा ज़ैनब जी नज़र इमाम हुसैन जे जिस्म ते पई बिना कफन जे इमाम हुसैन जो पाक जिस्म जेॾी महिल सैयदा ज़ैनब ॾिठो ओॾी महिल रोअण लॻी ऐं मुंहुं मदीने शरीफ़ ॾे कयईं ऐं रड़ करे चई या मुहम्मदा अलैका सल्ला अलैका मलाइकतुस समा मुझा मुहम्मद करीम अवां जे मथा आसमान जे मलाइकन जूं सलातूं ऐं सलाम हुजन हाज़ा हुसैनुन बिल अराय या रसूल अल्लाह ही अवां जो हुसैन पियो अथव हाज़ा हुसैनुन बिल अराय मुरम्मलुन बिद्दमा या रसूल अल्लाह अवां जो हुसैन करबला जे मैदान ते मिट्टीअ में खून आलूदा जिस्म मुकद्दउल आज़ा जंहिंजा उज़वा ज़ालिम कटे विया या मुहम्मदा व बनातुक सबाया ओ मुझा मुहम्मद करीम अवां जे न्याणियुनि खे जो कैदी बणायो वियो मुहम्मदा व बनातुक सबाया ओ मुझा मुहम्मद मिठा अवां जे न्याणियुनि खे जो कैदी कयो वियो व ज़ुर्रियतुक मुकल्लततुन तस्बी अलैहा सबा तव्हां जे बच्चनि जे मथां जो हवाऊं थियूं घुलनि धूड़ आलूदा जिस्म इब्ने असाकिर तो लिखे इब्ने कसीर तो लिखे फकाल फअबकत वल्लाहि कुल्ल दुविन व सिदीक जेडी मने बीबी ज़ैनब ये लफ्ज़ चया पंजा तरुना पर यजीद ही रड़ करे रोई दुश्मन भी रोई या मुझी ज़बान जो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुझी ज़बान जो कलम छा पेश करे हसनैन जो गम जो कलम ओ हर हूर हुसैन के हार
विधा वही कर बल बण जी बाग़िरम हिया मुंजी ज़बान हिया मुंजो कलम हिया मुंजी ज़बान हिया मुंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंजी ज़बान हिया मुंजो कलम यो काफ़िलो नबी जे पाक घराणे जो करबला का कूफे वठी विया कूफे का यजीद जी गादी जो हंध हुयो दिमश्क शाम मुल्क जो पो इन्हनि मदीने वारे मीर जे बचड़न के कैदी बनाए करबला का कूफे कूफे का दिमश्क वठी विया ऐं दिमश्क में ऐलान थियो त हिकिड़ो बाग़ी हुयो यजीद जी बेत न मञी हुयई उन के कत्ल कयो वियो आहे उन जे बच्चन के कैदी कयो वियो आहे उहो काफ़िलो दिमश्क में दाख़िल थियो आहे इहा ख़बर कोन हुई त काफ़िलो कंहिंजो आहे कैदी केर आहिनि जेॾी महिल काफ़िलो नबी जे घराणे जो दिमश्क में पहुतो आहे दिमश्क जी बाज़ार हुई जेके हींअर सूकुल हमीदिया सॾिबो आहे मां उहा बाज़ार ॾिसी आयो आहियां छपरा मार्केट आहे उते जेॾी महिल आयो त पूरे दिमश्क जा माण्हू रोशो ॾिसण आयो आहे इहो बाग़ी क़त्ल केरु थियो आहे इमाम हुसैन जो सिर नेज़े ते हुयो काफ़िले जे अॻियों अॻियों पुठियों नबी जो घराणो हुयो जेॾी महिल दिमश्क जे बाज़ारुनि में पहुता माण्हू घरनि जे छतुनि ते चढ़ी विया के गलियुनि में निकिरी आया ॾिसण लॻा त ही काफ़िलो कंहिंजो आयो आहे त हिकिड़ो माण्हू पंहिंजे घर जी छत ते काफ़ सूरत जी आयत पियो पढ़े त असाबे काफ़ जो किस्सो अजीब आहे जो अहिड़ो वाक़ियो ॿियो न थियो हूंदो जहिड़ो असाबे काफ़ जो किस्सो अजीब आहे जेॾी महिल उन इहा आयत पढ़ी त इमाम हुसैन जे चप मुबारक चुरिया आवाज़ आयो त हे क़ुरान पढ़ण वारा असाबे काफ़ खां वधीक मूं हुसैन जो किस्सो अजीब आहे हुसैन जो किस्सो अञा वॾो अजीब आहे जेॾी महिल इमाम हुसैन जे काफ़िले के यजीद जी दरबार में आंदो वियो त खबीस ज़ालिम यजीद हिकिड़े जाबराना अंदाज़ में चए पियो त कैदियुनि खे पेश कयो पानियुनि खे पेश कयो जेॾी महिल हिन इहे लफ़्ज़ चया त इमाम हुसैन जे काफ़िले में बीबी फिदा हुई जेका बानी हुई हबशण कारे रंग जी उन हबशण हकल करे चयो ओ यजीद ज़ालिम ही बानियूं न आहिनि ॿिन्ही जहाननि जे सरदार जूं न्याणियूं पंहिंजे ज़बान के लगाम ॾे मुहम्मद मुस्तफ़ा जे बचन जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ न ॻाल्हाए त यजीद खे कावड़ आई तलवार कढई ऐं चवण लॻो त पंहिंजे सिपाहियुनि खे चई त हिन कुराड़ी खे क़त्ल कयो जेॾी महिल उन फिदा हबशणकारी औरत के क़त्ल करण जे लाइ सिपाही वधियो त उन यजीद जे सिपाह में हबश जे मुल्क जा सिपाही भर्ती थियल हुया उन्हनि पंहिंजूं तलवारूं म्याण मां कढियूं ऐं चवण लॻा त केरु असांजी हबशण ते हथ सिधो कंदो असीं उन सां जंग कंदासीं उन हबशण जे तरफ़ां हबशी सिपाही उथी बीठा ओॾी महिल सैयदा ज़ैनब मदीने ॾे निहारे चवण लॻी या रसूल अल्लाह हिकिड़ी हबशण बानी जे तरफ़ां बि का सिपाही उथी बीठा तलवारूं म्याण मां कढी बीठा पर या रसूल अल्लाह अव्हां जे न्याणियुनि जे लाइ का बि तलवार न निकिती जेॾी महिल सैयदा ज़ैनब ये लफ़्ज़ ॻाल्हाया हर अख अश्कबार थी वई हीअ मुंहिंजी ज़बान हीअ मुंहिंजो कलम छा पेश करे
हसनैन जो गम हिया जो कलम हिया मुंहिंजी ज़बान हिया मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबान हिया मुंहिंजो कलम मिठा जिन महिल काफ़िलो अहल बैतन जो वठियूं पिया वञनि न हिकिड़ो ग़ैबी आवाज़ आयो सॼे यज़ीदी लश्कर ॿुधो आवाज़ आयो चवण वारो नज़र न पियो अचे पर आवाज़ पियो अचे अतरजू उम्मतन क़तलत हुसैना शफाअत जद्दी यौमल हिसाबी उहे ज़ालिम जन बेगुनाह इमाम हुसैन के शहीद कयो छा उहे उम्मीद रखंदा त क़यामत जे ॾियारे हुसैन जो नानो का उन्हनि जे लाइ सिफारिश कंदो कॾहिं बि न ये महरूम रहिजी विया इन्हनि जी शफ़ाअत करण वारो केरु न हूंदो हुसैन क़यामत जे ॾियारे शहीदनि जो सरदार हूंदो जन्नत जे जवाननि जो सरदार हूंदो हुसैन जा हुबदार हुसैन सां गॾु जन्नत जा हक़दार हूंदा हिकिड़ो आवाज़ पियो अचे ॿुधण वारो ॿुधे पियो पर चवण वारो नज़र न पियो अचे आवाज़ पियो अचे अय्युहल क़ातिलून जहलन हुसैना अबशिरू बिल अज़ाब वतनकीली ए जाहिलो ए हुसैन के शहीद करण वारो तव्हांजे लाइ अज़ाब जहन्नम जो तैयार थी चुको आहे बस मरण जी देर अॻियों भड़कंदड़ बायूं तव्हांजे लाइ तैयार आहिनि कुल्लु अहल समाइ यदऊ अलैकुम मिन नबिय्यिन व मलाकिन व कबीली ए हुसैन जा दुश्मनो तव्हां ते अल्लाह जी लानत आसमान वारे हर मलाइक जी लानत तव्हां ते हर नबीअ जे तरफ़ां लानत कदलु इन तुम अला लिसान इब्न दाऊद व मूसा व हामिल इंजीली तव्हांजे मथां हज़रत दाऊद जे तरफ़ां बि लानत मूसा कलीमुल्लाह जे तरफ़ां बि तव्हां ते लानत इंजील जे हामिल ईसा जे तरफ़ां बि अव्हां ते लानत उहे लानत जा हक़दार थी विया हुसैन रहमत जो हक़दार लख तीरन तलवारुनि हेठां मौला जी इबादत हीअं थींदी आहे अल्लाह शबीर ॿुधायो करबल में उम्मत जी इमामत हीअं थींदी आहे उम्मत जी इमामत हीअं थींदी आहे लख तलवारुनि तीरनि हेठां मौला जी इबादत हीअं थींदी आहे ओ लख का सिर नेज़े ते सरदार संदो कठे काफ़िलो पुठियां पाकन जो सरवाण हुयो अगवाण हुयो सरवाण हुयो अगवाण हुयो काफ़िले जी क़ियादत हीअं थींदी आहे काफ़िले जी क़ियादत हीअं थींदी आहे लख तीरनि तलवारुनि हेठां मौला जी इबादत हीअं थींदी आहे लखकारी पढ़नि क़ुरान मिठो मेहराबन में ऐं मिंबर ते नेज़े ते तिलावत कई कारी नेज़े ते तिलावत कई कारी क़ुरान क़िराअत हीअं थींदी आहे क़ुरान क़िराअत
हीअं थींदी आहे शब्बीर ॿुधायो करबल में उम्मत जी इमामत हीअं थींदी आहे को खैर करे खैरात करे को मालन मां सदकात करे कुर्बान बच्चा कया इब्न अली कुर्बान खैरात सखावत हीअं थींदी सुभान अल्लाह शब्बीर ॿुधायो करबल में उम्मत जी इमामत हीअं थींदी आहे शब्बीर ॿुधायो करबल में उम्मत जी इमामत हीअं थी मिठा सुणे इमाम हुसैन दुनिया वारनि खे सेखारियो त निमाज़ हीअं पढ़बी आहे क़ुरान हीअं पढ़बो अल्लाह जे हुज़ूर में सजदो हीअं कबो आहे यजीद बेनमाज़ी आहे यजीद ज़ालिम आहे यजीद लुटेरो आहे यजीद परावा हक़ खाइण वारो आहे ऐं हुसैन हक़ जे राह ॾेखारण वारो हक़ ते हलण वारो मोरे वारा हुसैनी रस्तो खपे या यजीदी सिर्फ़ 3 मिंट मूंखे जवाब ॾियो 3 मिंट तव्हां खां वठंदुसि हुसैनी रस्तो खपे या यजीदी रस्तो खपे जी निमाज़ छॾण यजीदी कम आहे निमाज़ पढ़ण पोइ पढ़बी या छॾबी जी हिते जे न मोरे जे हिकिड़े पासे ॾूं ख़ैमो लॻल हुजे इमाम हुसैन जो ॿिए पासे ॾूं मोरे जे ख़ैमो लॻल हुजे यजीद जो काॾे वेंदव हथ मथे करे चओ कहिड़े कहिड़े हुसैन ॾे पक था चओ हा पोइ ॿाहिरों यजीदी बि इंतज़ार में अथव ॻाढ़ा शरबत रहा ऐं ये सभु कुझु जी लब्बैक या हुसैन चओ लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन गजी चवरायो लब्बैक लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन दुनिया एक पासे थी वने असा के आका हुसैन जो दर नाहे छड़न सुन्नत शरीयत दीन गुलामी वारी वाट उआ वठबी जे में हुसैन राजी हुसैन जो नानो मोहम्मद करीम राजी कबूला कबूला अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक आमीन अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब बिल मुस्तफ़ा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मदा या वासी अल करमी या अल्लाह इन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर कर्ज वारनि जा कर्ज लाह बीमारनि खे शिफ़ा ॾे दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी जे ॻाल्हियूं ॿुधियूं सी उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर बुरायुनि खां बचा बेफ़रमानियुनि खां बचा सोहणे इमाम हुसैन जी सच्ची मोहब्बत सच्चो इश्क अता कर हुसैनी राह ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा ए मुंहिंजा मौला मदीने वारे मीर जे अहले बैते अतहार जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता कर इन्न अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या अल्लाह हज़रत सईद मौलाना गुल मोहम्मद के सेहत कामिला अता फरमा शिफ़ाए आजला मुस्तमिर्रा दाइमा नसीब फरमा ए मुझा मौला हज़रत साईं मोहम्मद उस्मान जा दर्जात बुलंद फरमा हज़रत साईं नाले मिठे जा दर्जात बुलंद फरमा मुझा मौला हिन ताज मस्जिद जे हिन अज़ीम मरकज़ के शाद ऐं आबाद रखजा मौला हिन पूरे मजमे जे मथा पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर
ए मुझा मौला इस्लामाबाद में जेके गज़ा ऐं फ़लस्तीन जे लाइ मुजाहिदीन धरनो हणी वेठा आहिनि मौला उन्हनि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा उन्हनि मुजाहिदीन जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा फ़लस्तीन जे मुसलमाननि जी मदद कर गज़ा जे मुसलमाननि जी मदद फरमा ए मुझा मौला असांजे हुक्मराननि जो इस्लाह कर ही ज़ालिम जाबिर हुक्मरान जेकी आया आहिनि बिजली महांगी पेट्रोल महांगो गरीब मिस्कीन बर्बाद थी विया पिसजी विया मुझा मौला हिन ज़ालिमनि जी हुकूमत हटा असांजे मथां के अदल वारा इंसाफ़ वारा हुक्मरान आण ए मुझा मौला असांजे मथां हाकिम उहे आण जेके राज रैयत ते रहम करण वारा हुजनि ए मुझा मौला मौलाना मोहम्मद इदरीस के सेहत कामिला शिफ़ाए आजला अता फरमा या अल्लाह असांजे अहले सुन्नत जो अगवान ऐं सरवान मौलाना मोहम्मद इदरीस मौला उन्हनि खे शिफ़ाए कामिला आजला दाइमा मुस्तमिर नसीब फरमा करीम रब पंहिंजे हबीब जे सदके जमी अहले सुन्नत जे उलमा ऐं मशाइख के शादो आबाद रखजां या अल्लाह धरने वारन मुजाहिदन जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमाए जा इन अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन।